بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد أشراط الساعة الصغرى قيامت جون नंढियूं निशानियूं जेके असीं शुरू कयो प्रोग्राम पहिरियां वॾियूं ॿुधायूंसीं फाइनल थी वियूं अल्हम्दुलिल्लाह 10 अलामतूं 10 निशानियूं हाणे जेके नंढियुनि में शुरू थिया त आख़िरी ते बीठासीं 13 ऐं 14 सो अॼु शुरू कंदासीं 15 निशानी ऐं 16 इंशा अल्लाह अल्लाह ताला खां सदाईं इहो सताईंदा त असांखे ख़ुलूस नियत ॾिए त हीअ जेके हदीसूं ॿुधूं था या जेके इल्मु ॿुधूं था इहो इल्मु असीं मथे ते रखूं ऐं नियत हुजे त इन ते अमल कयूं त असांखे अल्लाह ताला असांजो अखियूं खोले त ख़बर पवंदी त दुनिया जेके गुज़री वई ऐं जेके अचे थी इहो छा आहे सॼो इहो असांजे नबी करीम जे तरफ़ां असांखे तोहफ़ो हिकिड़ो मिलियल आहे अल्लाह साईं नबी करीम खे इन शइ जो असांखे अॼु ॾींदो जेके शयूं थियणियूं सभु ॿुधाए वियो आहे क़यामत ताईं त हीअ 15 निशानी क़यामत जी नंढी जेकी ज़ुहूर रिजालुन ज़लमा यदरिबून अन्नास बिस्सियात उलमा चवनि था त नबी करीम ॿुधायो त आख़िरी ज़माने में अहिड़ा माण्हू निकिरंदा जेके ज़ालिम हूंदा हुकुमरान या पुलिस या सियाई या छा बि अहिड़ा जेके या वॾेरा इहे जेके ज़ालिम हूंदा ऐं माण्हुनि खे चाबुकनि सां मारींदा ज़ुल्म कंदा माण्हुनि सां ऐं इहा हिकिड़ी अलामत आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो त अवान हुकाम या हुकुमराननि जा बि उन्हनि जे हेठां हूंदा माण्हुनि खे इहो कुटींदा या अज़ाब ॾींदा आई ॿई ॻाल्हि ते या नंढी या वॾी शइ ते ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो ॿुधाए वियो आहे त उन्हनि खे जेके चाबुक हूंदा या लठियूं जेके हूंदियूं त अदना बिल बक़र जीअं न मेहुनि जो या ढगियुनि जो पुछ आहे ईअं हूंदो पर हींअर त जेके नज़र सां इंसानु ॾिसे थो त हींअर इन शइ खां अञा कमु चढ़ी वियो छो जो बिजली जूं छाटरूं या प्लास्टिक जा जेके लकुड़ आहिनि उन्हनि सां या अहिड़ियूं शयूं ठाहियूं अथनि जेके उन खां बि वधीक अज़ाब थो मिले इन अलामत जो दलील असांजो कहिड़ो आहे सबूत कहिड़ो आहे अन अबी उमामा रज़ियल्लाहु अन्हु अन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल यकूनु आख़िरु ज़मान रिजालुम मअहुम नबी करीम चए थो अन अबी उमामा खे त आख़िरी ज़माने में अहिड़ा माण्हू हूंदा यकूनु फी आख़िरी ज़मान रिजालुम मअहुम सियात उनखे चई आख़िरी ज़माने में अहिड़ा माण्हू हूंदा जंहिंखे लठियूं या चाबुक सियात अहिड़ो उन्हनि खे हूंदा क अदना बिल बक़र जीअं ढगियुनि जो पुछ यग़दून फी सख़तिल्लाह इहे अचनि वञनि उन टाइम में बि त इहे अलाह जे कावड़ में हूंदा वयरूहून फी ग़ज़बिह जे ईंदा वेंदा अलाह जे कावड़ में इहा रिवायत अहमद मुस्नद इमाम अहमद जी रिवायत आई आहे ॿी हदीस अचे थी असांखे अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल सिन्फ़ान मिन उम्मती लम अरहुमा मां ॿ नमूना अलाह ताला मूंखे ॿुधायो मुंहिंजे उम्मत मां हूंदा दोज़की हूंदा क़ौम मअहुम सियात अहिड़ा माण्हू हूंदा जंहिंजे हथनि में चाबुक सदाईं हूंदा तयारु हूंदा माण्हुनि सां ज़ुल्म करणु माण्हुनि खे कुटणु माण्हुनि खे अज़ाब ॾियणु क अदना बिल बक़र ढगियुनि जहिड़ा पुछ यदरिबून बिहन्नास इहा रिवायत सही मुस्लिम में आहे ॾिसो न हदीसूं केतिरियूं अचनि थियूं सही وعن أبي هريرة رضي الله عنه أن رسول صلى الله عليه وسلم قال إن طالت بك مدة अबू हुरैरा खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त इन तालत बिका मुद्द जे तूं ज़िंदा रहंदे त औशक्त अंतरा अहिड़ा माण्हू ॾिसंदे क़ौमन यग़दून फी सख़तिल्लाह के अहिड़ा माण्हू ॾिसंदे जेके अचनि वञनि था यग़दून ऐं अचनि वञनि था अलाह जे सख़त में अलाह जे अज़ाब में अलाह जे कावड़ में फी सख़तिल्लाह वयरूहून फी लानतिल्लाह ऐं वञनि था अलाह जे लानत में फी ऐदीहिम मिथल अदना बिल बक़र उन्हनि जे हथनि में चाबुक ईअं हूंदा या लकुण जा सियात जीअं न ढगियुनि जा पुछ हूंदा ईअं हूंदा इहा रिवायत सही मुस्लिम में आहे इहा बि सो इहे हदीसूं जेके असांखे मिलनि थियूं त इहे जेके आहिनि मां सम्झां थो इहे सभु अची विया हूंदा ऐं हलनि बि था जहान हींअर जेके हुक्मरान आहिनि जेके हींअर आहिनि हिन टाइम में या जेके बि ज़ालिम आहिनि जंहिंखे बि अलाह ताला थोरो पावर ॾिए थो त माण्हुनि सां ज़ुल्म थो करे तव्हां ॾिसो बि था जेलनि में हींअर त जेतिरो असां साईं ॿुधायो त कुटींदा मारींदा उन खां बि कमु चढ़ी वियो हींअर त माण्हू उन जा जेलनि में नाख़ून कढी था छॾनि ड्रिल सां सुराख जान में था कनि ऊंधो टंगे था छॾनि बर्फ़ ते ॿधी सुम्हारे था छॾनि ऊंधा में महीननि जा महीना विहारे था छॾनि उघाड़ो करे यानी हींअर अहिड़ी मशीनियूं ठाहे अथनि जीअं कुर्सी थींदी आहे जंहिं वेहण जी उन में विहारे उनखे सभु हथ पेर ॿधी ऐं उन में बिजली जी छाटरूं थियूं लॻनि ऐं ईअं उनखे पोइ बुख ॾेई पोइ वरी उनखे छांहीं खाराईंदा
जा पाणी जाम पीआरींदा ऐं उन जी पेशाबी जॻह खे ॿधी छॾींदा त पोइ पियो दाहूं कंदो रड़ियूं कंदो छो जो हुन जो मसाना फाटंदो। सो अहिड़ा हींअर अज़ाब आहिनि हिन टाइम में हिननि हुक्मराननि ठाहे छॾिया। अलाह से उन्हनि जो हिसाबु वठंदो, जंहिंखे ज़ुल्म कनि था उन्हनि खे अलाह साईं अजुर ॾींदो, पर जेके ज़ालिम आहिनि उन्हनि खां बि अलाह साईं इहो हिसाबु वठंदो, छो जो हिननि जेके हिन इहे शइ ठाहियूं आहिनि। इंसान खे ॾिस छा थो करे, इंसान जो को न इज़त न एतिराम। सो नबी करीम त इहो असांखे थोरियूं निशानियूं ॿुधायो, पर हींअर कमु इन खां बि चढ़ी वियो। अॻिते हली अलाह जे अॻियां बीही छा जवाबु ॾींदा इहे। अलाह ताला सां तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। इहो हिकिड़ो 15हों नमूनो निशानी हिकिड़ी अलामत असांजे 16हों नंबर अचे थी त इहा इनशाअल्लाह थोरो बयानु कयूं था मुख़्तसर करे, छो जो हिननि में तमामु घणियूं हदीसूं अचनि हिकिड़े में हेॾां के कीअं लफ़्ज़ कंहिंजे कहिड़े किताब में असीं मुख़्तसर करे हिकिड़ी ॿ हदीस ॿुधायूं था जेके असांखे सही रिवायतुनि में मिले थी ऐं मुख़्तसर करे ॿुधायूं था, छो जो तमामु घणो आहे मौज़ू वॾो आहे, 100 खां मथे 130 खनि थी वेंदियूं। सो हीअ हदीस 16हों नंबर जेको आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो कसरतुल हर्ज वल क़त्ल। या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो सहाबिन खे त अहिड़ो टाइम ईंदो आख़िरी में जो माण्हू ॾाढा मरंदा ऐं इहा आहे किताबनि में लिखियलु आहे त असां नबी करीम असांखे ॿुधायो त कसरतुल क़त्ल हत अन रजुल यक़्तुलु रजुल ला यदरी लिमा क़तल, एतिरो क़त्ल आम थी वेंदो जो माण्हू मसालो को जेको मरंदो उन खे ख़बर कान्हे त मूंखे कंहिं मारियो, ऐं जेको मारे थो उन खे ख़बर कान्हे मूं हिन खे छो मारियो। यानी एतिरे क़दुरु क़त्ल जेको इंसान जो खून जेको उहो सफ़ा सस्तो थी वेंदो। इहा हदीस अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु उनखे अबू हुरैरा जो रावी आहे अन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला तज़हबु दुनिया। नबी करीम अबू हुरैरा खे चयो वल्लज़ी, मूंखे अलाह जो कसम जंहिंजो मुंहुं जो साह उन जे हथ में आहे, बियदिही ला तज़हबु दुनिया, हीअ दुनिया न वेंदी हत्ता यअतिया यौमुन ला यदरिल क़ातिल। नबी करीम फरमाए थो उहो जेसिताईं उहो ॾींहुं अचे त ला यदरिल क़ातिल फ़ीमा क़तल, जेको क़ातिल आहे जेको मारे थो इंसान खे उन खे ख़बर कान्हे त मां छा लाइ थो मारियां, वलल मक़तूल फ़ीमा क़ुतिल, ऐं जेको मरे थो जेको मरी वियो या मारे छॾींदसि उन खे बि इहा ख़बर कान्हे त मूंखे छा लाइ था मारनि। यानी राह गुनाह पिया माण्हू मरंदा। फ़क़ील कैफ़ यकून, नबी करीम साहिब चयो या रसूलल्लाह कैफ़ यकून ज़ालिक, कीअं थींदो ईअं, छाजे लाइ थींदो या रसूलल्लाह। माण्हुनि खे त ख़बर आहे त हीअ जंग आहे या लड़ाई आहे त छाजे लाइ असीं फ़लाणी क़ौम सां वेठूं ॿनी ते ज़मीन ते पैसनि ते छा ते इज़त ते, पर यानी साहबी परेशान थिया त हीअ जेके माण्हू मरंदा त इहे छाजे लाइ मरंदा, छो मरंदा। ऐं इहो साहबिन यानी परेशान थी नबी करीम खां पुछो कैफ़ यकून ज़ालिक, नबी करीम खां पुछनि क़ाल अल हर्ज अल क़ातिल वल मक़तूल फ़िन्नार, चईंदे मारण वारो ऐं जेको मरे थो ॿई दोज़ख में। इहा रिवायत मुस्लिम में आहे। इहा जेको हेठियों लफ़्ज़ जेको अल हर्ज, इहा ॿी हदीस में आहे त जेके विढ़ंदा ॿई विढ़ंदा, हू जेको मथियां हदीस जेके उन जो थोरो वज़ाहत कयूं त उहो राह गुनाह मरंदो, उनखे अलाह साईं यानी इंशाअल्लाह जन्नत रे मोकिलींदो। पर हीअ जेको हेठां अल हर्ज इहे जेके विढ़ंदा पंहिंजे पाण में सभु उन्हनि जे पोयां हुकुमरान हूंदा या वॾेरा हूंदा या माण्हू ॿिया हूंदा जेके उन्हनि चवंदा हिननि सां विढ़णो आहे बसि वञो, पोइ ॿई विढ़ंदा, हू पैसनि ते हीअ पंहिंजे बचाइण का शइ जी या कीअं, त पोइ ॿई नबी करीम चए थो इहा रिवायत मुस्लिम में त ॿई दोज़की आहिनि। ऐं इहे ॾिसो त हींअर जेके बि मुश्किलात पैदा थियूं त हज़रत उस्मान जे शहादत खां पोइ इहे जंगियूं इहे लड़ायूं उन टाइम खां वठी शुरू थी वियो। पर इन खां पोइ त यानी हींअर जेको वेझो टाइम आहे इहो त तमामु इहो कमु वधी वियो। साहब जे टाइम में भला जंग थींदी पोइ एतिरा माण्हू घणा कोन मरंदा, पर असां थोरो जमा कयूं हुन त जेके आख़िरी जेके वेझे जंगियूं जेके थियूं आहिनि ऐं उन्हनि में माण्हू केतिरा मुआ आहिनि, असीं जल्दी तकड़ में ॿुधायूं था त ॾिसो त केतिरा नबी करीम चयो त माण्हू मरंदा ऐं राह गुनाह। पहिरीं जेकी आलमी वॾी जंग जेकी हुई उन में 15 मिलियन माण्हू मुआ हुआ, 15 मिलियन, हाणे मिलियन में 10 लख, त इहो ॾिसो उन हिकिड़ी जंग में 15 मिलियन माण्हू मुआ। वरी ॿी जेके आलमी जंग थी त उन में 55 मिलियन माण्हू मुआ। ॾिसो न छा आहे रक़म इहे, यानी इहा जंहिंखे ख़बर पई त हीअ माण्हू मरी आहे हिन ॻोठ में हिन शहर में, ऐं जेके हवा में उॾी आहे या ज़रा थी आहे उन्हनि जी किताबनि में लिखियलु आहे त ख़बर ई कान्हे।
उन्हनि जो तइदाद ई कोन्हे, पर जेके लधा लाश उन्हनि जो ॿी आलमी जंग में 55 मिलियन माण्हू मुआ। ऐं वरी जेकी अमेरिका वियतनाम में वई त 3 मिलियन यानी 30 लख माण्हू मुआ इन हिकिड़ी जंग में नंढी में। वरी उन खां पोइ चौथों नंबर जेके असां जमा कई आहे हींअर इहे असां थोरी तकलीफ़ घणी कोन कई आहे इन में त रूस जे जेकी रूसिया में जंग थी अंदरूनी तौरु त उन में 10 मिलियन माण्हू मरी विया, पंहिंजे पाण में विढ़ी पिया अंदरि। ॾिसो वरी 5 नंबर इस्पानिया में अंदरूनी जंग थी, अंदरूनी जंग मुल्क में थी, 12 मिलियन माण्हू मरी विया। ॾिसो रक़म इहे केॾा वॾा आहिनि, 12 मिलियन उन में मरी विया। वरी जेकी हर्बुल ख़लीज जेकी इराक सां जेकी जंग थी त उन में 1 मिलियन माण्हू मरी वियो। उन में जेॾीमहिल सद्दाम खे किराइण जे लाइ सभु मुल्क गॾु थिया त 10 लख माण्हू शुरूआति में इहे मरी विया। इहो ॾिसो केतिरियूं इहे जेके जंगुनि में माण्हू मुआ। खणी असीं इहो कोन था चऊं त नबी जी हदीस बिल्कुलु इन ते मुताबिक़ थिए थी, पर असां हिकिड़ो सोचूं, छो जो असीं जंहिं ॿुधूं त यार फलाणे ॻोठ में खून थियो आहे त सभु को परेशान थी वेंदो, यार हीअ छाजे लाइ छो वञी ॾिसूं पुछूं ॻाल्हि मुतमिन थियो। पर हीअ जेके असीं ॿुधूं था 12 मिलियन 55 मिलियन 10 मिलियन 12 मिलियन ऐं इहे हींअर सूरिया में रुगो 4 मिलियन माण्हू मरी विया आहिनि। इहे जेके हिते सूरिया में जंग थी ऐं 8 मिलियन त भॼी विया सूरिया मुल्क छॾे, ऐं इराक में 7 मिलियन भॼी विया, न 7 न इहे 15 मिलियन इराक मां मुल्क छॾे भॼी विया ॿियनि मुल्कनि ॾे। छा कनि जंगूं जिथे किथे रुगो झेड़ा रुगो फितना माण्हू मौत। सो इहो नबी करीम जे चयो हो त आख़िरी ज़माने में इहे क़त्ल ई क़त्ल थींदो ऐं इहे क़यामत जूं निशानियूं आहिनि। सो इहे निशानियूं कुझु थी वियूं, कुझु थियण वारियूं आहिनि, कुझु थींदियूं। सो इहो ॾिसो अलाह साईं असांखे बचाए इन ज़ुल्मनि खां ज़ालिमनि खां ऐं इन जंगनि खां, छो जो इन में को ख़ैरु न आहे। अलाह साईं हर मुस्लमान हर कलमे पढ़ण वारे खे इन्हनि फितननि खां परे रखे। अलाह ताला असांखे तव्हांखे हिकिड़ी हिमत ॾिए जो असीं इल्मु सिखूं, तौहीद सिखूं, अलाह खे वहदानियत करे हिन दुनिया में रहूं। खणी हिकिड़ो ॾींहुं बि रहूं न त बि तौहीद ते वहदानियत ते रहूं। अलाह जे अॻियां बीही असीं इहो ई चवंदासीं, अलाह असीं तुंहिंजे दुनिया में मुवाहिद हुआसीं, तुंहिंजी इबादत कंदासीं, तोखे सताईंदासीं, तोखां डिॼंदासीं, न कंहिंजो वॾेरे न कंहिं ज़ालिम न कंहिं हुकुमरान न कंहिं धागे न तावीज़ न जादूगर न कंहिं अहिड़ी बि शइ खां डिॼंदासीं, तोखां सवाइ कुझु कोन हो असांखे। सो अलाह साईं असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं इल्मु सालिह ॾिए ऐं हिमत ॾिए उन इल्म ते अमल कयूं। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।